असां पंज दोस्त गॾिया आहियूं। असां पंज ई हल्फ़नि गॾु आहियूं। अल्लाह जे हुकुम सां असां में सम्झो सभई हिकिड़ो बीहे या पंज ई बीहनि, असां सभु गॾु बीहंदासीं। असांखे इहो न आहे त ॾहराज साहिबु हुजे, जलबाणी साहिबु हुजे, आलमाणी साहिबु हुजे, लाखो साहिबु हुजे, ख़ुश्क साहिबु हुजे। असां निकिता आहियूं जिहाद करणु। जिहाद उन्हनि धुरियुनि जे ख़िलाफ़ु करणु निकिता आहियूं जिन धुरियुनि जेको आहे सो असांजे ज़िले खे पुठिते रखियो आहे, असांजे ज़िले जी दोस्तनि खे माण्हुनि खे पुठिते रखियो आहे। ऐं असां इनशाला कोशिशि कंदासीं त उन्हनि खे पूरी आवाम खां मोट वठी ऐं असेंबलियुनि में वञी आवाम जा मसइला उथारियूं। मां असां मुतमिन कोन आहियूं, न त इहो शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जो प्रोग्राम आहे, न त मोहतरमा शहीद राणीअ जेको प्रोग्राम छॾियो, न त उहो आहे। हिते जेके आम माण्हू सां हालत आहे, जेका अन्न जी ॿोरी कणिक जी आहे, असां 300 रुपए में माण्हू कणिक बि पंहिंजी नथो खपाए सघे। ऐं उन में हितां जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे भाईवार रहिया। असां माण्हुनि में था रहूं, असां राजन भागनि वारा बिरादरनि वारा माण्हू आहियूं। असां जेकॾहिं माण्हूअ ताईं सहूलियत नथा पहुचाए सघूं, पीपुल्स पार्टी जो प्रोग्राम असुली त इहो आहे जेको शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो ऐं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो, ग़रीब माण्हू अमानत में भुट्टो साहिबु मोहतरमा खे ॾेई वियो। मोहतरमा उन सुठे नमूने सां उन अमानत खे संभालियो। मोहतरमा वरी जिन जे हवाले कयो, उहे सोचे वठनि त उन्हनि कहिड़े नमूने सां माण्हुनि खे हलायो आहे। त जेकर असांजो असुलु मक़सदु पंजनि ॼणनि जो कंहिं शख़्सियत जे ख़िलाफ़ु या कंहिं पार्टी जे ख़िलाफ़ु कोन्हे। असांजो मक़सदु इहो आहे त हर उहा शइ असां महसूसु कयूं था जेको ज़िले जो आम माण्हू महसूसु थो करे। तंहिं करे असां उन आम माण्हू जो आवाज़ु उन क़यादत आला क़यादत ताईं पहुचायो आहे। वरी उन्हनि ई माण्हुनि खे उन पैरामीटर्स टिकेटूं ॾेई वरी आण। तंहिं करे असां पंहिंजो पाण खे माण्हुनि जे अॻियां पेश कयो आहे। ऐं जेकॾहिं उते ईअं कोन्हे त रुॻो असां पंज माण्हू ई बहितर आहियूं या असांखे ई वोट ॾियनि माण्हू, ॿियो को हल ई कोन्हे। खोड़ सुठा माण्हू, खोड़ बहितर माण्हू आहिनि। ऐं उन्हनि खे असां गुज़ारिश कंदासीं त असांजे पोयां न लॻनि, असां समाजी अॻुवान हुजनि, मीडिया जा माण्हू हुजनि, के नौकरियुनि सां तालुक़ु रखंदड़ ब्यूरोक्रेट्स हुजनि, सियासी माण्हू हुजनि, जिन शरीफ़ सुठनि लाइक़ ऐं अहल माण्हुनि खे पोइते धिकियो वियो आहे, उहे अची असां सां गॾिजनि। असांजी पोयां न लॻनि, असांजी रहनुमाई कनि, असां उन्हनि खे अॻियां करण जे लाइ तयारु आहियूं। ज़रूरत आहे, हर माण्हू ॻोठ में ॻाल्हि कंदो आहे साईं असां त सुठी ॻाल्हि करण जे लाइ तयारु आहियूं, पर केरु अॻियां थिए। असां पंजनि ॼणनि मां केर बि हिन वक़्त ताईं कंहिं बि जाइ जो इहो तइ करे कोन बीठो आहे त मां मेंबर थियां। असांजो मक़सदु असुली इहो आहे त सुठनि माण्हुनि खे अॻियां आणियूं, सुठनि माण्हुनि जी रहनुमाई कयूं। हिते त जेके पीपुल्स पार्टी जा हाणे वरी जेके रहंदो फ़ैसिला थिया आहिनि, उन्हनि असांखे सफ़ा मायूस करे छॾियो आहे। माण्हुनि खे बि मां गुज़ारिश कंदुसि त महिरबानी करे तव्हां जेकॾहिं बबुर पोखींदव त कणिक कोन लुणंदव। तव्हां बख़ूबी आम माण्हू ॼाणे थो, माण्हूअ खे अवेयरनेस आहे त किथे छा छा केरु छा कंदो आहे। त जे करे या रहनुमाई कनि, असांजी मदद कनि। अहिड़ा नुमाइंदा चूंडनि जा पाण अॻियां थियनि त मसइले जो हल इहो आहे। माण्हू बि जेकॾहिं चाहिनि था त असां बबुर ऐं चीचका पोखे कणिक लुणूं त इहो मुश्किल आहे। त जे करे असां माण्हुनि जी मर्ज़ी मुताबिक़ पंहिंजो पाण खे उन्हनि जे अॻियां पेश कयो आहे। अञा वधीक बहितर माण्हू आहिनि त अची असांजे अॻियां थियनि। फ़ैसिलो माण्हुनि खे करिणो आहे, असां पंहिंजो पाण खे पेश कयो आहे। माण्हुनि खे होशियार थी फ़ैसिलो माण्हू आहियूं, आवाम में विच में आहियूं। असां राजनि जा ॿाहिरनि जा फ़ैसिला कंदा था रहूं। ऐं हिते जेकी मुरुसी सियासत हले पई थी असांजे ज़िले में, साॻी शख़्सियतनि खे 30-30 साल 40-40 साल थिया आहिनि, डिलीवरी ज़ीरो, आवाम खे कुझु न। उन्हनि जे कमदारनि कारवान जे हवाले आवाम खे कयो वियो आहे, उन खे असां निजात ॾियणु था चाहियूं। असां हिते सभु गॾु थिया आहियूं। अॼु अल्हम्दुलिल्लाह असां फार्म भरिया आहिनि ऐं कल्ह पार्टी टिकट अनाउंस कई। हाणे असांजी अॼु खां मीटिंगूं शुरू आहिनि। असांखे जिथां बहितरी आवाम जे लाइ लॻी असां उन ग्रुप खे जॉइन कंदासीं या इंडिपेंडेंट बीहंदासीं। उहो फ़ैसिलो इनशाला असां सुभाणे ते करे छॾींदासीं। बाक़ी हाणे आवाम बेज़ार आहे। साॻा माण्हू MNA बि तव्हां, MPA बि तव्हां, 10 साल 5 साल 15 साल 20 साल आज़माइलनि खे छा आज़मायूं। असां ॾाढो आज़मायो हिननि माण्हुनि खे। हाणे असां वटि एतिरी एक्सिस कान्हे, एतिरी असांखे कान्हे का हिमत जो इन्हनि लाइ असां वोट वठणु माण्हुनि वटि वञूं। असां इन्हनि लाइ वोट वठणु वेंदासीं, माण्हू थी सघे थो असांजूं बेइज़तियूं कनि।
ऐं इन जे करे असां इन एक्सिस में न आहियूं। असां पार्टीअ खे चयो आहे त बाबा असां इन्हनि माण्हुनि जे लाइ वोट वठणु नथा वञी सघूं। सो इन जे करे पाण फ़ैसिलो असां कयो आहे। पोइ जेके बि असांजा दोस्त बीहनि, असांजो हम ख़्याल ग्रुप आहे, पर हम ख़्याल ग्रुप पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो आहे ऐं असां उहो हम ख़्याल ग्रुप काॾे बि कंहिंसां बि इतिहाद कंहिंसां बि मर्जर करे सघूं था। बिल्कुलु असां इन्हनि खे न बिल्कुलु, ऐं असां उन खे बिल्कुलु कोन था मञूं, छो त इहे साॻा माण्हू आहिनि जेके नवां आया आहिनि पीपुल्स पार्टी में, जेके असां 30 सालनि खां बुनियादी पीपुल्स पार्टी में वेठा आहियूं। उन्हनि खे नज़रअंदाज़ कयो वियो आहे। बल्दियाती इंतिखाबात में बि इहो ई हशर थियो वियो त तव्हां सबर कयो। अॻु में चयो वियो त कारकुननि लाइ बल्दियाती इंतिखाबात थींदो आहे, वर्करनि जी पार्टी आहे, वर्करनि लाइ थींदो। कंहिं बि वर्कर खे किथे बि एडजस्ट न कयो वियो। इवन जो यूनियन काउंसिल त छा काउंसलर ई हद ताईं उन्हनि खे एडजस्ट न कयो वियो। उन जे लाइ बि असां चुप कया आहियासीं त बाबा ठीकु आहे, भला हाणे वॾी इलेक्शन ईंदी आहिनि जे करे चुप आहियूं, भला का क़यादत खे अखि पटबा, को हिते फ़ैसिला सही थींदा। बेकार फ़ैसिला आहिनि। असां हींअर कंहिंसां बि गॾु कोन आहियूं। असां पार्टी में आहियूं ऐं असां फ़ैसिला पाण करण जा ख़ुदि मुख़्तियार आहियूं। आवाम वटि वेंदासीं, आवाम जो हिकिड़ो त अजीब तासुर पैदा कयो वियो आहे। हीअ असांजो पीपल्स पार्टी हम ख़्याल ग्रुप आहे जेको असां क़यादत ताईं मैसेज पहुचायो आहे। ख़ुदारा हाणे सोचो त उहे ई 1945 खां वठी उहे ई हिकिड़ी फैमिली कुटुंब हलंदा था अचनि। नवाज़ लीग में बि ॾिस त उहे, पेट्रियाट में ॾिस त उहे, त पीपल्स पार्टी में बि ॾिस त उहे। आया ॿियनि हिननि जेके राजूड़ी इतिहाद आहिनि या जिन हिकिड़ी ख़िदमत कई आहे पार्टीअ जो, उन्हनि खे हक़ु कॾहिं मिलंदो? बल्दियात निस्फ़ निजी असांजो रूल हलियो आहे, सदाईं त इहो वर्कर लॾे जो हक़ु आहे, जंहिंमें बि उन्हनि खे टोटल नज़रअंदाज़ कयो वियो। किथे बि असांजो वर्कर अकोमोडेट न थियो। जेको रोडनि ते उन्हनि सिर ॾिना, कुर्बानियूं ॾिनियूं, उहे अॼु कंहिंखे बि यादि कोन्हनि। हीअ फ़ैसिला उहा था थियनि। MPA बि उहो, तालके जो नाज़िम बि उहो, उन जो पुटु वरी यूसिन में बि उहो, माना टोटल उहो खणनि। छा जा बाबा पार्टी कॾहिं अहिड़ी रही आहे? बीबी शहीद जे हूंदे ईअं न हो। बीबी शहीद जे हूंदे सभिनी खे बीहारे इंटरव्यू वरितो वेंदो। हिकिड़ो नंढड़ो असांजो वर्कर बि असांखे गिचीअ में हथु विझंदो, चवंदो तव्हां हिते ग़लति विया, हिते थी थियो, ऐं असांजा फ़ैसिला इम्प्लीमेंट थींदा हुआ। ख़ुदारा हाणे बि पार्टी खे बचायो, हिननि खां बचायो। ही उहे ॾेॾर आहिनि मौसमी त जेकॾहिं अॼु बि ॾिसंदा पीपल्स पार्टी क्राइसिस में आहे, हिननि लाइ दग मटणु को